सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जी अज़ीम ऐं शानायती सकाफ़त के भेटा पेश करण वारे सॾ खे वरनाईंदे हैदराबाद शहर में भी पंहिंजी सकाफ़त के उजागर करण जे लाइ शानदार तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। शहर के मुख़्तलिफ़ स्कूलनि में सकाफ़ती तक़रीबूं कोठाए पंहिंजी शाहूकार सकाफ़त के भेटा पेश कई पई वञे। कासिमाबाद के गवर्नमेंट ताहिर सुमरो गर्ल्स प्राइमरी ऐं मिडिल स्कूल में एक शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई। इन सकाफ़ती तक़रीब में शागिर्दियाणियुनि ऐं संदनि मास्तरियाणियुनि वॾे अंग में शिरकत करे खूब इंजॉय कयो। सकाफ़ती तक़रीब में सिंधी शादी की रस्मन के उजागर करण के लाइ अलामती शादी कराए समूरियूं रस्मूं खूबसूरत अंदाज में अदा कयूं वयूं। घोट ऐं कुंवार जो किरदार अदा करण समेत शागिर्दियाणियुनि कुंवारे थियनि ऐं घोटे थियनि जियां ॾावण, तिरमैण, झंड, लाऊं, भागाऊ कुटण ऐं रुख़सती जूं रस्मूं खूबसूरती सां अदा कयूं। ॾाढो सुठो थो लॻे। असां नंढा आहियूं, असांजी नकली शादी थी आहे मिड़ई, असांखे सुठो थो ॾाढो लॻे। अलामती शादी कई, असांखे ॾाढो मज़ो आयो। असां चाहियूं था त सिंधी सभु ईअं ई सकाफ़त कनि ऐं ईअं ई मल्हाइनि ॾींहं। पहिरीं असांजी सिंधी सकाफ़त जी ख़बर कोन हुई, हाणे असांखे ख़बर आहे त असां जोश ई मल्हाईंदासीं। घोटे तायूं ॾाढो सुठो लॻो। मुंहिंजी धीउ आई, इन जी शादी ठही आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं हाणे बसि चवां थी घोट माना कुंवार खे ॾाढो सुठो रखे। असांखे ॾाढी ख़ुशी थी त जीअं असांजी भेण कुंवार ठही ऐं असांजी दुआ इहा आहे त उहो हमेशह ख़ुशि रहे। तमामु सुठो पियो लॻे ऐं असां चाहियूं था त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त जीअं ॿारनि खे असांजी सकाफ़त जे बारे में ख़बर पवे त असांजी सकाफ़त छा आहे, असांजी रीतूं रस्मूं छा आहिनि। इहे इन जे बारे में असां हिननि खे ॿुधायो आहे, पंहिंजे रस्मुनि जे बारे में सॼी तयारी कराई आहे। उमेद त सुठी थी वई हूंदी। तमामु सुठो पिया ॾिसूं ऐं असां सिंध टीवी अञा तमामु थोराए था आहियूं जो असां सां माना सहकार कयो अथनि ऐं असांजे माना जेके स्कूल में टेबला पेश कया आहिनि ॿारनि, तमामु ॿारनि खे ॼाण मिली वई आहे त सिंध में असांजे में कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं थींदियूं, जेके रस्मूं हींअर ख़तमु थी चुकियूं। रुॻी अजरक ऐं टोपी रस्म कोन्हे, असांजे शादीअ जूं रस्मूं, पटकनि जूं रस्मूं, या महिमान अचनि था उन्हनि जे लाइ ख़ुशियूं थियूं थियनि, उन्हनि लाइ ताम था ठहनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां पंहिंजे ॿारनि खे तमामु बेइंतिहा माना इंजॉय करायो आहे। असां ॿारनि खे अॼु ई शादी वारो ॾींहुं मल्हायो आहे, जेको असांजूं रस्मूं बिल्कुलु ख़तमु थी वियूं आहिनि। ॿारनि खे पतो ई कोन्हे, जॾहिं असां ॿारनि खे इहे रस्मूं करायूंसीं त ॿारनि चयो अपा ईअं बि रस्मूं थींदियूं आहिनि छा? असां चयो हा पुट ईअं बि रस्मूं थींदियूं आहिनि, जेके असांजे वॾनि खे बि कोन्हे पतो। त ॿारनि खे जॾहिं असां इहे रस्मूं ॾेखारियूंसीं त ॿारनि चयो अपा असांखे त इहे रस्मूं बिल्कुलु पतो ई कोन हो, छो त असां शादी हालनि में वेंदासीं त असांखे सिर्फ़ु मानी खाई करे वापसि ईंदासीं। जेके रस्मूं असां करायूंसीं, ॿारनि ॾाढी ख़ुशी सां हिन सां भरपूर हिसो वरितो ऐं ॿारनि खे बि पतो पियो की इहे रस्मूं थींदियूं आहिनि। रस्मूं बिल्कुलु विसरिजी वियूं इहे। हिन सकाफ़ती तक़रीब में स्कूली शागिर्दियाणियुनि तोड़े संदनि मास्तरियाणियुनि मुख़्तलिफ़ टेबलोस ते झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो। मुझे राण ले जी वडेड़ी जमार, मुझे सोन ले जी सोहनी कुंवार, मुझे यार बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले बल्ले, दिलदार बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले बल्ले। ओ मुझे राण ले जी वडेड़ी जमार, मुझे सोन ले जी सोहनी कुंवार, मुझे यार बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले बल्ले, दिलदार बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले बल्ले। सिंध जा खूबसूरत सकाफ़ती लिबास दुनिया के ॿियनि क़ौमनि ऐं ख़ितनि जे लिबासनि खां मुनफ़रिद ऐं मन मोहींदड़ आहिनि। सिंधी नौजवान, बुजुर्ग
तोड़े ॿार सलवार कमीज़ ते पटको या सिंधी टोपी पाए कुलनि में अजरक या वरी लुंगी ओढ़ीनि था, जॾहिं त सिंध जूं नारियूं तोड़े औरतूं तमामु ख़ूबसूरत ऐं रंग बिरंगी भर्त भरियल वेस वॻा पहिरीनि थियूं। कासिमाबाद जे गवर्नमेंट ताहिर सुमरो गर्ल्स प्राइमरी ऐं मिडिल स्कूल में मुनक़द कयल हिन शानदार सक़ाफ़ती तक़रीब में शागिर्दियाणियुनि ऐं संदुनि मास्तरियाणियुनि सिंधी सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत कई। मास्तरियाणियुनि ऐं शागिर्दियाणियुनि शीशे, मुके ऐं टुक समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जे भर्त भरियल चोलनि ऐं गगन सां गॾु सुसी ऐं गरबी जी सलवार पहिरी, जॾहिं त मथे ते अजरक, चुनरी या वरी ख़ूबसूरत हथ जे भर्त सां भरियल रवा पाए शिरकत कई। सिंधी सक़ाफ़ती लिबास में सॻी खे बि तमामु घणी अहमियत हासिल आहे। औरतूं घरनि में मोती, उन ऐं पट सां ख़ूबसूरत चोटियूं या सॻियूं तयारु करे पाइनि थियूं ऐं पेरनि में वरी खुसा पहिरीनि थियूं। सिंध टीवी वारनि जा त असां थोराइता आहियूं जंहिं असांखे कल्चर जी ऐं सक़ाफ़त जी ॼाण ॾिनी ऐं ॿुधायो सिंधी गज था पायूं, सॻियूं था पायूं, या खुसो था पायूं या गरबी था पायूं। हीअ असांजे सिंध जी सक़ाफ़त आहे। सिंधी माना औरतुनि जो ई जहिड़ो शान आहे असांजो। असां ॿारनि खे ॿुधायूं था, पहिरीं गज ॿार खे ख़बर ई न हूंदी गज छा आहिनि, छो त ॿार स्कूल वॾनि स्कूलनि में था, प्राइवेट स्कूलनि में था पढ़नि, उनखे ख़बर न त असां सक़ाफ़त छा आहे, उहे बसि पंहिंजे हिन में लॻा पिया। गज काफ़ी क़िस्म जा हूंदा आहिनि, शीशे वारा बि हूंदा आहिनि, बग़ैर शीशे वारा बि हूंदा आहिनि, ऐं कुंडी ते बि ठाहियो वञो थो अॼुकल्ह, उहो बि घणो हले थो। सक़ाफ़त ॾियारो आहे, उनखे मल्हाइण लाइ असां सिंधी लिबास पातो आहे। इहो असांजी सूमरनि जी ड्रेस आहे, इहो असां हर वक़्तु पाईंदा रहंदा आहियूं, शादी मुरादी इहो ई असां पाईंदा आहियूं। हिन जेको कमु थियल आहे हिनखे छा चइबो आहे? हिनखे इहो ज़री चइबो आहे। हिन में हर कुझु फुली वग़ैरह सभु हिन में आहे। हिन में ज़री जो कमु थियल आहे, फुलड़ी वग़ैरह सभु आहे। इहो चुनरी आहे, इहो कल्चर डे जो गज आहे, इहो सुसी शलवार आहे, ऐं असां इहो पाईंदा आहियूं ऐं इहो सभु कुझु असांजे घर में ठहंदो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मुझी चुनरी जा रंग, मुझी सिंधड़ी जा रंग, मुझी सिंधड़ी उतर, मुझी सिंधड़ी आथर। शागिर्दियाणियुनि ऐं मास्तरियाणियुनि जो चवणु आहे त सिंध टीवी नेटवर्क सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए असांजी सक़ाफ़त खे उजागर करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। इहो ई कारण आहे त हाणे असांजूं औरतूं तोड़े मर्द काजनि तोड़े ख़ासि तक़रीबनि में सिंधी सक़ाफ़ती वेस वॻा पहिरण खे अहमियत ॾियणु लॻा आहिनि, जॾहिं त असांजूं उहे रीतूं ऐं रस्मूं जेके ख़तमु थी रहियूं हुयूं इहे हिकु दफ़ो ॿीहर उजागर थी रहियूं आहिनि। सिंध टीवी नेटवर्क पारां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान थींदे ई सक़ाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं जोश ऐं जज़्बे सां जारी आहिनि ऐं नारियुनि तोड़े औरतुनि पारां भर्त भरियल वॻा तयारु कराया पिया वञनि।